नाज़रीन, समारोह में पढ़ियल लिखियल बेरोज़गार नौजवाननि ऐं समाजी अॻवाननि जो ईंदड़ तालीमी नौकरियुनि में बीएड जो शर्त लागू करण ऐं सी ग्रेड खे अहल न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब समारोह अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था हिन रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियूं प्रेस क्लब समारोह ते, जिते समारोह शहर जा पढ़ियल लिखियल बेरोज़गार नौजवान ऐं समाजी अॻवान जेको आहे उहो तालीम में ईंदड़ नौकरियुनि में बीएड जे शर्त ख़िलाफ़ ऐं सी ग्रेड वारनि खे जेको आहे उहो अहल करार न ॾियण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। ईंदड़ जेके तालीमी नौकरियूं आहिनि उन्हनि में जेका गवर्नमेंट जी तरफ़ां नई पॉलिसी साम्हूं आई आहे त ईंदड़ नौकरियुनि में हिकिड़ो त हिननि इंटर पास शागिर्दनि खे नाअहल करार ॾिनो आहे ऐं ॿियो त बीएड जी पॉलिसी खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। असां इहा हुकूमत खां अपील था करियूं त बीएड पॉलिसी खे रद्द कयो वञे, छो त बीएड अॼुकल्ह तक़रीबन 1.5 लख रुपए में बीएड थिए थी। उहो ग़रीब ॿार जेको वॾी मुश्किल सां इंटर पास करे थो उहो बीएड 1.5 लख रुपए में किथां थो करे। हींअर जेका सूरत हाल आहे उहो बेरोज़गारी तमामु जाम आहे। हिकिड़ो हारी जो ॿार मस वञी मैट्रिक या इंटर करे थो, उन खां पोइ हेॾियूं सारियूं फीसूं भरे उहो बीएड वारो जेको आहे सो उहा ग्रेजुएशन ऐं बीएड वारी जेका आहे सा डिग्री किथां वसूल करे। एजुकेशन खे वाज़े करे ॿुधाईंदो हलां त जेका बीएड पॉलिसी आहे इहा मुस्तक़िल पॉलिसी आहे, इहा ग़रीब आवाम लाइ, ग़रीब बेरोज़गार नौजवाननि लाइ कोन्हे। बराए महिरबानी इन पॉलिसी ते नज़रसानी कई वञे ऐं इंटर पास शागिर्दनि खे अहल सम्झो वञे। मेरिट ते जॾहिं टेस्ट ॾिए पई, तव्हां मुख़्तलिफ़ इदारनि खां टेस्ट वठो था त पोइ शर्तूं छाजियूं बीएड जूं ऐं एमएड जूं छाजियूं शर्तूं आहिनि। बराए महिरबानी इंटर वारनि शागिर्दनि खे अहल करार ॾिनो आहे। जो असीं चवणु चाहियूं था हीअ इंटर पास जेके शागिर्द आहिनि या हारियुनि ऐं मज़दूरनि जा ऐं उन्हनि खे नौकरियूं ऐं बीएड पास जेके आहिनि चंद माण्हू आहिनि, उनजे करे असीं इहो चाहियूं था मिनिस्टर सईद गनी खे जो इहो पॉलिसी जेका ख़तमु कई वञे। चाहियूं त इस पॉलिसी ख़िलाफ़ असां हिकु एतिजाज रखियो त जेको इंटरमीडिएट ताईं स्टूडेंट पढ़नि पिया, जेको उन्हनि जूं ख़्वाहिशुनि ते लत न रखियो वञे, छो त बीएड अगरि करणु मुमकिन न आहे हिननि जे लाइ त नामुमकिन थी चुको आहे। जो बीएड ते 1.5 लख रुपया ख़र्चु करणु को नंढी ॻाल्हि न आहे ग़रीब माण्हुनि लाइ, ख़ासि करे ग़रीब माण्हू।